अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही जीअं त तव्हां मंज़र ॾिसो पिया, ही असांजे सिंध जो नाले वारो कलाकार, कहाणीकार, अदाकार, हिदायतकार उस्ताद अनवर शाह साहब जन जो ही घर आहे। जेको ॾिसो था बिल्कुलु दीवार वग़ैरह कोन्हनि, ही कंधी पतरूं जंहिंसां पर्दो कयो वियो आहे पर न जे बराबरि आहे। ही उस्ताद जो भॻल टुटल घर ॾिसी सघो था, जंहिंखे को बि दरवाज़ो न आहे। उस्ताद अनवर शाह जेको वीचारो काफ़ी वक़्त खां बीमारी जी हालत में उस्ताद पेरनि खां कमु छॾे वियो अथसि, त गोॾा कमु छॾे विया अथसि ऐं उस्ताद जी हालत तव्हां ही सभु ॾिसो था। अस्सलाम वालेकुम उस्ताद। वालेकुम सलाम। मुमताज़ ख़ुश रहे। ख़ैर उस्ताद, दुआऊं। उस्ताद तव्हां जी जेको ही कैफ़ियत आहे, मञूं था त हिकिड़े आर्टिस्ट जी जेको हर वक़्तु दोस्तनि में ऐं पंहिंजे कम में मशगूल हूंदो हुयो ऐं हिकिड़ो जदोजहद में ऐं कला सां पंहिंजे सां इश्क़ करे पियो, हिकिड़े घर में हिकिड़ी खट ते अची वेहिजी थो वञे, उन छा कैफ़ियत आहे? बसि मुमताज़ चवंदा आहिनि न, उहो हिकिड़ी अज़ाब जी कैफ़ियत आहे। हिकिड़ो फनकार, हिकिड़ो आज़ादु पखी आहे। उहो पखी जॾहिं बीमार थी ऐं पंहिंजे ॿाहिरनि में किरंदो आहे वरी न, त पोइ उन सां गॾु वेठनि मां बि ईअं ई आहियां। ईअं सम्झो हिकिड़े बीमार पखीअ जी आहे। बहरहाल मूंखे ॾुखु न आहे ॿियो। ॾुखु सिर्फ़ु इहो आहे त मूं ज़िंदगी जा 40 साल हिन फील्ड में ॾेई छॾिया, जेका मां ज़ीरो खां शुरू थियुसि ऐं ज़ीरो ते ख़तमु पई थिए। हीअ मुंहिंजी जेका मोट आहे सा ज़ीरो ते पई अचे। सो बहरहाल मूंखे शिकायत न आहे, मूंखे कंहिंखां, न इदारनि खां, न फ़नकारनि खां, न कंहिंखां बि मूंखे शिकायत न आहे। मूं पंहिंजो हिकिड़ो पंहिंजे ख़ुशी सां ऐं पंहिंजे हिकिड़े प्यार सां मूं कमु कयो, जेको उहो सिंध वारनि जे अॻियां ॿाहिरि आहे। बाक़ी इहो आहे त बसि मुंहिंजो जेकॾहिं आख़िरी जेकॾहिं मुंहिंजो को ईंदी का शइ, उहा अलाह करे त भली हूंदी। ऐं मूं अञा लिखी न आहे उहा, पर लिखंदुसि। मां चवां त मां लिखी हिकिड़ी पंहिंजी एंड अहिड़ी ॾेई वञा जो हिकिड़ी यादगार रहे, हिकिड़ी शाहकार, जंहिंमें सभु दोस्त गॾु हुजो। मां वधीक त कोन थो चई सघां। ही मूंखे फ़ालिज आहे। जी सर, फ़ालिज आहे। मूंखे फ़ालिज तक़रीबन 13 फ़ालिज आहे। हिकिड़ा फ़ालिज हूंदा आहिनि जेके ॾंगे छॾींदा आहिनि। इन ॾंगियो न आहे मूंखे ख़ुशी थी थिए त माना हिन कैफ़ियत खां बि मां निकिरी आयो आहियां। रब खे साना आहे, रब खे अर्ज़ु आहे त मूंखे कंहिं सुठे तरीक़े सां मुंहिंजी हितां रुख़सती करे जो मां सुरख़ुरू हुजां पंहिंजे सिंध में, सिंध जे फनकारनि में, सिंध जे माण्हुनि में मां सुरख़ुरू हुजां। त अनवर शाह जी एंड अहिड़ी सुठी थी आहे जो शायदि कंहिंजी थी हुजे। अलाह ख़ुशि करे सभिनी सिंधी फनकारनि खे जिन मुंहिंजी सहायता कई आहे। मां शुक्रगुज़ार आहियां कल्चर डिपार्टमेंट जो, जंहिं मुंहिंजी सहायता लधी आहे, जंहिं मूंखे सुठी मोट ॾिनी। ऐं ॿिए नंबर में मां थोराइतो आहियां तव्हांजो मुमताज़ ऐं भाऊ बिलावल जो, जेकी हली अची मुंहिंजो ही चंद लफ़्ज़ मुंहिंजा रिकॉर्ड कया ऐं जेकी पूरी दुनिया में बीता ऐं पूरी दुनिया ॾिसंदी। मुंहिंजी पोज़ीशन न आहे। हे मुंहिंजो घरु ॾिसो था न, इहो सालनि खां वठी इहो ईअं ई आहे। ऐं जंहिंजी छित बि अंदरूं सही न आहे, जेकॾहिं मींहं जेका इहे भीड़ पइजी वई न, त इहा छित मुंहिंजे बचनि जे मथां अची पवंदी। अलाह पनाह ॾींदो। बाक़ी मां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो वरी महिरबानी उस्ताद। ऐं असां इहो ई वस वारनि खे अपील कंदासीं, छो त अलाह अलोक दुनिया में घणा ई माण्हू आहिनि ऐं को त हूंदो जेको फ़रिश्ते सफ़त हूंदो, जेको तव्हांजो हाल ॾिसी तव्हांजी का सहायता कंदो। दादा बिलावल, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुमताज़ ॻाल्हि इहा आहे त जंहिं शख़्सियत वटि असां वेठा आहियूं, का ॻुझी का लिकियल कान्हे। हू फ़न ऐं फ़िक्र जे हवाले सां, अदाकारी सदाकारी जे हवाले सां
सिंध जो हिकिड़ो वॾो नालो आहे। अनवर शाद स्टेज खां वठी हिन महिल हिकिड़ी चवंदासीं फ़नी हवाले सां हिकिड़ी तारीख़ आहे। उस्ताद अनवर शाद जो ही हाल ॾिसी दिलि असांजी रत जा ॻोढ़ा रोए थी। पर ॻाल्हि इहा आहे त असां पाण आर्टिस्ट फ़नकार माण्हू उस्ताद को हाल कंहिं आर्टिस्ट फ़नकार जो ॿुझो कोन्हे। बहरहाल वरी बि जीअं उस्ताद चयो त जस आहे कल्चर डिपार्टमेंट खे या काबत खाते खे वरी बि थोरी घणी आर्टिस्टनि जी सार लहे थो। वीडियो ज़रिए हिन सोशल मीडिया ज़रिए मां वरी अर्ज़ु कंदुसि त जेकॾहिं एडोमेट फंड आहिनि या इहे उन्हनि में गुंजाइश का आहे त उस्ताद खे ॿीहर बि सुठे नमूने सां माली सहायता कई वञे, छो जो उस्ताद हिन वक़्तु अहिड़े स्टेज ते आहे जो उनजो दोस्तनि खां ऐं अलाह खां सवाइ ॿियो केरु कोन्हे। उस्ताद जा नंढड़ा आहिनि, महिनत मज़दूरी कनि था, वीचारा पेट